नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त हफ़्तो अॻु खानपुर महर शहर में क़ाइम सरदार पेट्रोल पंप तां खानगढ़ वासी नादिर महर जी चोरी थियल कार पुलिस हथ करे वरिती। इन सिलसिले में SHO खानपुर महर इख्तियार पंवर मीडिया खे ॿुधायो त चोर गाॾी खे मुख़्तलिफ़ हंधनि तां शिफ्ट करे रहिया हुआ त इतला ते पुलिस पार्टी मैरिड मोड़ वटि नाकाबंदी करे कार हथ कई है। जवाबदार कार छॾे फरार थी विया आहिनि, जिन जो पुलिस पीछो करे रही है। वाज़े रहे त हिकु हफ़्तो अॻु घोटकी जे बस स्टैंड वटि क़ाइम सरदार पेट्रोल पंप ते बीठल कार चोरी थी हुई, जेका अॼु पुलिस हथ करे कार मालिक हवाले कई है। इन मौके ते कार मालिक नादिर महर जो चवण है त खानपुर महर पुलिस ख़ासि तौर ते SHO इख्तियार पंवर जी मुसलसल कोशिशनि सां अॼु मूंखे पंहिंजी चोरी थियल कार वापसि मिली है। तक़रीबन 10-12 ॾींहं पहिरियां इन गाॾी जी जेको रिपोर्ट थी असांखे त जेको असांजी चोरी थी वई आहे, फ़रियाद अची करे रिपोर्ट कराई। उन खां पोइ SSP साहब इन जे लाइ हिकिड़ी ख़ासि टीम जोड़ी हुई इन ते इन गाॾी खे ट्रेस करण जे लाइ। असां वक़्तनि ब पंहिंजी जायुनि ते काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे एरिया में सर्च कंदा रहियासीं ऐं पुलिस जी जेका इफेक्टिव पॉलिसी हुई उनजे तहत जेको आहे त कल्ह राति जेको आहे असांजी मुख़्तलिफ़ एरियाज़ में जेका हिकिड़ी स्नैप चेकिंग हले पई, कुझु ख़बर पई त चोर गाॾी में बि तव्हां खां शिफ्ट करनि था। असां मुख़्तलिफ़ उन्हनि जा जेके बि घटि हुया उन्हनि ते पंहिंजी पुलिस डिप्लॉयमेंट करे छॾीसीं। SSP साहब पाण उनखे जेको आहे त मॉनिटर कनि पिया। पोइ इहा जॾहिं पुलिस जी सख़्ती ॾिसी करे कचे जे एरिया में जेको आहे त हीअ गाॾी जॾहिं जवाबदारनि खे कोई बि रस्तो न मिलियो त कचे में ऊंदहि जो फ़ाइदो वठी गाॾी छॾे करे फरार थियनि, जंहिंजी बि असां कोशिशि कंदा उन्हनि खे बि जल्दी गिरफ़्तार कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।